नाज़रीन, मेहरान टीवी जे 6 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां घोटकी वेझो ॻोठ मेवो लगारी में लाला लगारी जी मेज़बानी में मच कचेरी मुनक़द कई वई। प्रोग्राम में सुगड़न ऐं नाले वारनि फ़नकारनि सकाफ़ती गीत ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। तफ़सील न पेश आहे एहसान कलवर जी रिपोर्ट। नाज़रीन, मेहरान टीवी जे सॾ ते घोटकी वेझो ॻोठ मेवो लगारी में हिकु रंगारंगी सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। असीं उते मौजूद आहियूं। असीं उते आयल महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मेहरान टीवी जे जेको हीउ ॾिनल 6 डिसंबर वारो सॾु आहे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जे हवाले सां उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। असांजे प्रोग्राम जे असां तमामु दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जे मुंहिंजे नंढड़े सॾ ते जेका आहे सॼी मुंहिंजे दोस्त मुंहिंजा बिरादरी एक्शन पंहिंजो शहरी ताज़ारनि जो मां न शुक्रगुज़ार आहियां। रईस अलावत साहिब जो तमामु शुक्रगुज़ार आहियां ऐं साफ़नि बिरादरनि जो बि मां शुक्रगुज़ार आहियां त मूं मिसकीन जे सॾ ते कई करे ॻोठ मेवो खान लिगारी में पहुता आहिनि। मां शुक्र ऐं असां 6 सितंबर ॾींहुं बि जेको आहे असां हिकु ईद जीअं नंढा वॾा पोड़ा पका समूरा गॾिजी करे असां हीउ ॾींहुं असां मल्हाईंदासीं ऐं असांखे मल्हाइणी बि खपे। असां हिकु ज़िंदा क़ौम आहियूं ऐं असांखे मुतदा रही करे इहो ॾींहुं जो असांखे मल्हाइणु खपे। सिंध 6 तारीख़ ते जेको प्रोग्राम रखियो वियो आहे सिंध सुजाग जो, असां जेके बि मीडिया जा दोस्त आहिनि इन्हनि खे असां जस ॾींदासीं त जेको इन्हनि उजागर कयो आहे। असां 6 तारीख़ ते इनशाअल्लाह पका पोड़ा सभु जेके बि आहिनि तंज़ीमा सभु असां 6 तारीख़ ते जेको आहे जशन मल्हाईंदासीं। असांजी जेको टोपी ऐं अजरक आहे उहो अजरक असांजो टोपी इहो असांजो अमन जो पैगाम आहे ऐं सिंध असांजी अमन जो हिकिड़ो गढ़ आहे ऐं पूरी दुनिया में सिंध के हर माण्हू लाइक कंदो। अॼु हीउ जेको मेहरान टीवी जे तरफ़ खां 6 डिसंबर जे हवाले सां जेको सकाफ़ती ॾियारो जो अरेंज कयो वियो आहे सजायो वियो आहे, अॼु हुनजी जेका हिते ॻोठ मेवो खान लिगारीअ में हीउ जेको प्रोग्राम थिए पियो हीउ 6 डिसंबर जी कड़ी आहे। असांजो सकाफ़त जो जेको हज़ारे साल पुराणो तारीख़ी हीउ जेको विरसो आहे हीउ असांजो जेको अमुन ऐं मुहबत जो जेको दर्स आहे अजरक पटको हीउ पूरी दुनिया खे प्यार मुहबत जो दर्सो ॾे ऐं हीउ असांजो क़ौमी ॾिहाड़ो आहे। ऐं 6 डिसंबर ते असां घोटकी एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां भरपूर अंदाज़ में भरपूर ईद करे जेको आहे मल्हाईंदासीं। 6 डिसंबर ते जेको सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि असां मेहरान टीवी जे सोराण मोराई साहब खे सलाम पेश कयूं था ऐं सारे सत खे सलाम पेश कयूं था। मोराई साहब हर वक़्तु सिंध सां पाण मल्हायो आहे ऐं सिंध जी सकाफ़त हुजे या जे तालीम जो मसइलो हुजे मोराई साहब पाण इन इशूर ते पाण मल्हायो आहे। असां मोराई साहब खे सलाम पेश कयूं था। 6 डिसंबर ते सकाफ़त जो ॾियारो जेको आहे असां इहो ईद जी ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदासीं ऐं असां सिंधी क़ौम खे अपील कंदासीं त सभु गॾु थी ऐं वफ़ाक़ खे इहो साबित करे ॾेखारियो जेको असांजे बेटनि ते पंजाब में कराची में कब्ज़ा कया अथनि उन खे साबित करे ॾेखारियो त असां सिंधी हिकु आहियूं ऐं सिंधी गैरतमंद आहियूं। मेहरान टीवी जेको प्रोग्राम करे थी तमामु बहितरीन अंदाज़ में असांजे सिंधी माण्हुनि खे सिंध जी सकाफ़त प्रोग्रामनि खे जेको कवरेज ॾिए पई ऐं असांजी सिंध जा या पुराणा जेके रवायतूं आहिनि उनखे क़ाइमु दाइमु रखण जे लाइ ऐं उहे असांजूं रवायतूं क़ाइमु थियनि था। असां तमामु घणा मेहरान टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं मेहरान टीवी जे चैनल जे मालिकनि खे ऐं उनजे रिपोर्टनि खे असां मुबारकबाद ॾियूं था त तमामु घणो सिंध जे लाइ जाखोड़ ऐं सिंधी प्रोग्रामनि खे कवरेज ॾियण जा वॾी महिरबानी आहे तव्हांजी। असां तमामु तव्हां सां 6 डिसंबर जे हवाले सां जेको मेहरान टीवी ऐलान कयो आहे असां भरपूर नमूने सां साथ ॾींदासीं इंशाअल्लाह।